नाज़रीन, तगवाणी पुलिस के खिलाफ़ ॻोठाणनि जो एहतजाज। ॻोठाणनि सलीम हुसैन बखराणी, सफ़ेल बखराणी, पुनल बखराणी ॿियनि एहतजाज कंदे चयो त रोज़ SHO ग़ुलाम मुर्तज़ा घोरचाणी पुलिस अटाला साण करे देरे ते काह करे थो, अनाज खणी वञण ऐं सारियुनि जो लाबारो करणु न पियो ॾिए। हिननि चयो त हिननि जे ज़मींदार मोहम्मद अली बखराणी मथां ऐं संदनि हारियुनि मथां को केस वग़ैरह दाख़िल नाहे, उन बावजूदु पुलिस तंग पई करे। हिननि चयो त साल जो पोरियो आहे, जेको पुलिस खणी वेंदी या हिननि जो लाबारो करणु न ॾींदी हू फ़ाक़ा कशी में मुब्तला थी वेंदा। हिननि IG सिंध समेत वस वारनि खां घुर कई आहे त नोटिस वठी इंसाफ़ कयो वञे। पुलिस गर्दी नामंजूर। जन्नत